ईअं था ॾिसो इस्तक़बाल खे सिंध वासी ने पैगाम ॾेई छॾियो आहे त कैनाल्स बिल्कुलु नामंज़ूर आहिनि। सिंध जे माण्हू पोइ 3 महीननि खां वठी कुंड कुड़च में घर में कोहिस्तान में जिते पाणी न आहे उते बि सिंधी माण्हू पंहिंजी सिंध जो तसवुरु बग़ैर सिंधू नदीअ जे वहंदे सोचे नथो सघे। हिकिड़ो इहो जियापो आहे या ज़िंदगी जो सुवालु आहे। कराची शहर पाणी न पीअंदो, सॼी सिंध ने मां पाणी पीअंदी, मईशत बि न थिए। इन करे मईशत ऐं असांजी शनाख़्त हज़ारे सालनि जी शनाख़्त हीअ रियासत असां खां ज़बरदस्ती देसी दलालनि आसिफ अली ज़रदारी पाकिस्तान पीपल्स पार्टी मार्फत जे करे छिड़णु चाहींदी। सिंध जो माण्हू न छिड़ींदो। अॼु ॾिसो पिया इलेक्शन में इक़्तिदार ते वेठा आहिनि, पर को बि माण्हू हिननि जे अलावा जल्द सिंध जो माण्हू एॾो रिएक्शन ॾेखारींदो जो ही ताक़तूं सभु गॾा खणींदियूं। हिकिड़ो ई ऑप्शन आहे, ज़रदारी अप्रूव कयो आहे, ज़रदारी वापसि कंदो, ॿियो को रस्तो कोन्हे। ज़ैन साईं चोलिस्तान जॾहिं तव्हां विया हो त ज़ाहिर ट्रेड वग़ैरह मिलिया हूंदा उते न वञण जा, कुझु हिन बारे में ॿुधाईंदो सर? छाजा कंहिं क़िस्म जा ट्रेड्स वग़ैरह मिलिया चोलिस्तान वञण ते तव्हां हेतिरो सारो कारनामो सर अंजाम ॾिनो सिंध वासियुनि खे असल हक़ीक़त चुको आहे 15 फरवरी ते चीफ मिनिस्टर पंजाब ऐं चीफ ऑफ आर्मी स्टाफ वञी प्रोग्राम करे आया आहिनि। उहो सॼो कवरेज आहे, हुन करे लिखत ॾिनूं अथनि ऐं उहा शइ असां ॾिठी हुते। हुन करे हाणे कहिड़ो न थी सघंदो। आख़िरी सवाल, ॿ टे अफ़वाहूं विच में सोशल मीडिया ते फैलिजियूं हुयूं त पीपल्स पार्टी जे तरफ़ां ज़ैन शाह खे सेनेटर पियो कयो वञे, इन में केतिरी सदाकत आहे या रुॻो अफ़वाहूं हुयूं? तव्हांजो अफ़वाहूं आहिनि त अफ़वाहूं ई आहिनि। पोइ तव्हांजे सर तस्दीक तरदीद था वठूं सर, या तव्हांखे हिन सवाल खे फेरायूं था, छा उन्हनि जे तरफ़ां तव्हांखे ऑफर थी हुई? को ज़रूरत कोन करे सघे मूंखे अहिड़े क़िस्म जी चवण जी जो ही ताक़तूं सभु गॾा खणींदियूं। हिकिड़ो ई ऑप्शन आहे, ज़रदारी अप्रूव कयो आहे, ज़रदारी वापसि कंदो, ॿियो को रस्तो कोन्हे। ज़ैन साईं चोलिस्तान जॾहिं तव्हां विया हो त ज़ाहिर ट्रेड वग़ैरह मिलिया हूंदा उते न वञण जा, कुझु हिन बारे में ॿुधाईंदो सर? छाजा कंहिं क़िस्म जा ट्रेड्स वग़ैरह मिलिया चोलिस्तान वञण ते तव्हां हेतिरो सारो कारनामो सर अंजाम ॾिनो सिंध वासियुनि खे असल हक़ीक़त चुको आहे 15 फरवरी ते चीफ मिनिस्टर पंजाब ऐं चीफ ऑफ आर्मी स्टाफ वञी प्रोग्राम करे आया आहिनि। उहो सॼो कवरेज आहे, हुन करे लिखत ॾिनूं अथनि ऐं उहा शइ असां ॾिठी हुते। हुन करे हाणे कहिड़ो न थी सघंदो। आख़िरी सवाल, ॿ टे अफ़वाहूं विच में सोशल मीडिया ते फैलिजियूं हुयूं त पीपल्स पार्टी जे तरफ़ां ज़ैन शाह खे सेनेटर पियो कयो वञे, इन में केतिरी सदाकत आहे या रुॻो अफ़वाहूं हुयूं? तव्हांजो अफ़वाहूं आहिनि त अफ़वाहूं ई आहिनि। पोइ तव्हांजे सर तस्दीक तरदीद था वठूं सर, या तव्हांखे हिन सवाल खे फेरायूं था, छा उन्हनि जे तरफ़ां तव्हांखे ऑफर थी हुई? को ज़रूरत कोन करे सघे मूंखे अहिड़े क़िस्म जी चवण जी। महिरबानी।